अस्सलाम वालेकुम बतार साईं। वालेकुम सलाम। वियो। छा ॻाल्हि आहे भोतार साईं? तबियत ठीकु आहे? अॼु ॾाढा उदास उदास पिया ॾिसण में अचो। हा, अॼु हूअ बेवफ़ा यादि अची वई हुई। भतार साईं, हाणे फुलियार में फूकू ॾियण मां कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजी सलाह में विसारे छॾियोसि। हा, आसिया खे विसारण जी ॾाढी कोशिश कयां थो, पर नथी विसरे। हिते अटकी पई आहे। छा कयां? हा भोतार साईं, दिलि ते अख़्तियार कंहिंजो आहे। तॾहिं त जलाल चंड चवंदो हो त दिलि जी लॻे सा दिलि खे ख़बर, हैड़े दिलि दाहूं करे, छो तो मूंखां परे रहियो सुहिणा। कामिल ख़ान, आसिया खां आसरो पलण जे लाइ सोणीअ खे अगवा कराए। मन मुंहिंजी दिलि विंदरे, पर हुन खे बि अलाए कहिड़े नांग खाधो जो आख़िर ताईं ज़िद न छॾे वञी दुश्मन जा दर वसाई। हा भोतार साईं, जे दुश्मन जा दर वसाईं त खचो बि कहिड़ो खाधई। पंहिंजो घर तड़ विञाई, पंहिंजो पीउ माराई, ऐं आख़िर में अलाह साईं अलण खान वारो कमदार मथे में आईंसि। हा बोतार साईं, तुंहिंजूं पिटूं लॻी वई हुयसि। आख़िर आशिक़ बि अधु वली थींदा आहिनि। बाबा, मां ख़ुदा जो गुनाहगार बंदो आहे। मूंखे एतिरो मथे न चाढ़ियो जो कंध भर वञी हेठि किरां। ॿुधी पियो न? पर तव्हां ॾियो ख़बर, आसिया कंवल हिन जूअ में किथे नज़र आई? न किथे ॾिसजे थी, न किथे ॿुधिजे थी। लॻे थो त जू छॾे हली वई। राणा, आसिया मूंसां फिटाए हिन जूअ में किथे थी रही सघे? हा भोतार साईं, तॾहिं त चवंदा आहिनि, जंहिं रईस बाउल खान सां फिटाई, उन जा हिन तर जा वण वेरी थी वेंदा आहिनि। दानियाल साहब, केरु छा आहे इहो त ख़ुदा ई बहितर थो ॼाणे। असांजो त प्रोफेशन ई अहिड़ो आहे जो असां वटि चोर बि अचनि त साथ बि। सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। थोड़ा ईअं कराची हलिया आहियो, ॿुधायो कोन लॻो? रईस साहब, वियो प्लीज़। चलियो सुणा साईं, मां तव्हांखां नाराज़ आहियां। तव्हांखे कराची घुमण जो एॾो शौक़ु हो त मूंखे चवां। मां इजलास में अचां वञा पियो, तव्हां मूंसां गॾु हलिया अचो। रईस, मां कराची घुमण न आई आहियां, रहण आई आहियां। रहण? छा मतिलब? हैदराबाद में कहिड़ी तकलीफ़ हुई? रईस, इहो तव्हां मूंखां पिया पुछो त हैदराबाद में मूंखे कहिड़ी तकलीफ़ हुई? हैरत आहे, छा तव्हांखे ख़बर न आहे त उन शहर में मूंसां कहिड़ी वेदन ऐं कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि? सुणा साईं, इहो त रब जो लिखियो, इंसान वीचारो छा थो करे सघे। इंसान त बेवस आहे। इंसान बेवस न आहे, इंसान वॾो ज़ालिम आहे, ख़ुदगर्ज़ आहे, मक्कार आहे, फरेबी आहे। ॿुधायो, तव्हां मुंहिंजे माउ पीउ ऐं भेण जे लाइ छा कयो? सुणा साईं, मूं तुंहिंजे लाइ छा न कयो? मूं तुंहिंजे लाइ बाउल खान ऐं भाउ अनवर। छॾियो हिन ॻाल्हि खे। मूं जेकी कुझु तव्हांजे लाइ कयो न, उहो हिकिड़ो ख़ुदा जे दफ़्तर में लिखियलु आहे, ॿियो मुंहिंजे दिलि में आहे। हाणे छॾियो हिन ॻाल्हि खे। सामान खणो, मिठो खे चओ त सामान तव्हां छॾे, ऐं बंगलो साफ़ करण लाइ नौकरनि खे चई आयो आहियां, उन्हनि साफ़ करे छॾियो हूंदो। हलो दादी, मूंसां गॾु रहो। रेस, आसिया हाणे केॾो बि कोन वेंदी। आसिया हाणे हिते ई रहंदी, हिते। नौजवान, तूं विच में न ॻाल्हाए। तोखे ख़बर न आहे त मां केरु आहियां। केरु वरी केरु हूंदे? हूंदे के ग़रीब पोरे तुंहिंजे पोरे ते पलजंदड़ को वॾेरो, ॿियो वरी केरु हूंदे? नौजवान, तुंहिंजे लाइ बहितर आहे त तूं हितां हलियो वञ, न त नुक़सान में वेंदे। रईस, दानियाल हितां किथे बि न वेंदो। बहितर आहे त तव्हां हितां हलिया वञो ऐं वरी कॾहिं भुलिजी बि हिते न अचो। मिठू, ओ मिठू। जी मैडम। रईस खे हेठि गाॾी ताईं छॾे अच। अचो रेस। आसिया कंवल,
तू यो सुठो न कयो, अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾींदोसीं जो तुंहिंजो 7 पीढ़ियूं यादि रखंदियूं। अची करे थी सोट ओ सोट सोट पानी तो प्यार है। सत्तर खिलंदी भी कर तो हाँ ठरे ए चरे ते 12 पिया वजन नहीं बस। हाँ जड़ा मुंजो हाँ ठारे थई ना वरी छा कर न जो कुछ कम हो तो मु तो खा बख्शराए छडियो तो के मु केतरी मिनथू कयूं त रईस के चओ त सजा के पुलिस का छडराए आई तू आई हिकड़े कने का बुधा बे कने का गढियो छडी सोटी थी सके तो तुंजी गाला हिकड़े कने का बुधा वरी हिन मा कढी छड्या ओ चरी मु रस के चयो आ त कराची खा मोटी अचा त तुंजो सोटड़ो तो के चराए दिया। सच्ची सच्ची न तो बे पची हां तो खुश थी हम पिया पानी पिया तो मुझे वहां टरे सोट तू केडो न सुठो आई ये वरी चो मु बुधो को न तू डाढो सुठो आई सुभान अल्लाह इते पंज जुमले ते कायम रह जा इन तो वरी फिरी न वनी सोट सच पुछ तो मुझे हां ठारे चडियो सब हां मानली बानली खनिया त का खाओ साहब थी सदको वञाए हरू फुरू पाप छो थो कमाई छॾे ॾे शबीरा छोकिरीअ खे त पंहिंजे अबाणनि में वञे मतिलबु हुन मिसकिन कहिड़ो ॾोह गुनाह कयो आहे जो हुनखे बंदि कयो अथई। अम्मा शबीरा न अॼु अबाणे ॻोठ वेंदी न सुभाणे छो त हूअ अलण ख़ान जे ॻोठ जी आहे इन्हीअ करे इहो मुंहिंजो ज़िद आहे चाहे दुनिया ॿ थी पए ज़मीन आसमान मिली वञनि तॾहिं बि शबीरा न वेंदी न वेंदी न वेंदी। छो अबा हुन वीचारी कहिड़ो ॾोह गुनाह कयो आहे हा ॿुध पुट जेकॾहिं तूं हुनखे हुनजे माइटनि वटि न छॾे ईंदे त मजबूरन मां हुन छोकिरी खे वठी वञो हुन माइटनि सां मिलाईंदसि छो जो हाणे हे सभु कुझु मां नथी ॾिसी सघां न को मां बर्दाश्त थी करे सघां। अम्मा तूं मुंहिंजी माउ आहे मुंहिंजी वॾी आहे पर मुझे कमन में मुदाखलत न कंदी कर तू ये न कंदी तोखे ख़बर न आहे। छो अबा मूंखे छो न ख़बर आहे? अम्मा इन करे तोखे ख़बर न आहे छो त मां शबीरा सां शादी करणु चाहियां थो। बावल खान इहो ज़ुल्म आहे मुंहिंजे जीअरे हूंदे तूं ॿी शादी नथो करे सघीं। चाची अवां सम्झायोसि मुंहिंजे मथां पहाज न हाणे मूंखे ईअं बेआबरू न करे भला जे औलाद नथो थिए त हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे। अम्मा तूं माठ कर बाहर खाने जो दिमाग़ ख़राब वते सो नांगनि जे बेड़ में हथ विझंदो भाउ बि ईअं माराई हाणे पंहिंजो सिर खणंदो भला अलण हिनखे छॾे ॾींदो। अम्मा अलण मूंखे छा कंदो फल भोलड़े वारा बुल ॾे अलण हाणे मुंहिंजो बि इहो ज़िद आहे इन शबीरा सां मां हर हाल में शादी कंदुसि चाहे कुछ भी थी पाए। बस कर पुट बस कर देख 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 गानाल पुट अजकल तुझा दीदार ॾाढा घटि पिया थियनि हूंदो किथे? डैडी हिते ई हूंदो आहियां दोस्तनि सां गॾु। बाबा कुझु ऑफिस खे बि टाइम ॾे हाणे त ही सभु कुझु तुंहिंजो ई आहे। दानियाल
तुंहिंजो डैडी तोखे सही पियो चवे ऐं हाणे तोखे पंहिंजो बिज़नेस संभालणु घुरिजे। डॉक्टर फारूक खे ज्यादा कम करण खां मना कई आहे। मां ऑफिस ते वेंदो आहियां पर उते फाइल ॾिसण खां सवाइ ॿियो कहिड़ो कमु हूंदो आहे। खामखां वञी बोर थींदो आहियां। दानियाल, तव्हांखे नए प्रोडक्ट जे बारे में छो नथा सोचो? को फ़ाइदो न आहे। लोकल मार्केट में इहो दम न आहे ऐं बिन अक़वामी मार्केट में पंहिंजी पहुच न आहे। मां खामखां पंहिंजो सरमायो ज़ाया करणु नथो चाहियां। दानियाल, कुझु करण त रिस्क खणणो थो पवे न। ईअं नथा चओ त तव्हां कुझु करण ई नथा चाहियो। गज़ाला, तव्हां चवण था चाहियो त मां ॼाणी वाणी पंहिंजे पाण खे बेकार रखी रहियो आहियां ऐं पंहिंजे बिज़नेस खां वधीक दोस्तनि खे तरजीह ॾेई रहियो आहियां। दानियाल पुट, तव्हांजो पंहिंजी कज़िन सां इहो रवैयो ठीकु न आहे। जॾहिं गज़ाला जी खामखां जी तनक़ीद मूंखे बर्दाश्त कोन थी थिए। पुट गज़ाला जेकॾहिं तोखे कुझु करण जे लाइ चयो त छा थी पियो? आप त ऑफिस हलंदो, मूंखे हिकिड़ी मीटिंग अटेंड कर। तुंहिंजे हिन रवैये जे करे तुंहिंजो डैडी नाश्तो छॾे ऑफिस हली वियो आहे। मां तव्हां ई ॿुधायो, हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? गज़ाला रोज़ का न का ॻाल्हि छेड़े छॾींदी आहे ऐं पोइ जॾहिं मां वज़ाहत करणु लॻंदो आहियां त तव्हां सभु माइंड करणु लॻंदा आहियो। अजीब मुसीबत आहे मुंहिंजी। आंटी, मूं त का अहिड़ी ॻाल्हि कोन कई। दानियाल खे त हर ॻाल्हि जी चिड़ थी लॻे। ये तोखे त दानियाल जी तबीयत जी ख़बर आहे। ए थोरो एहतियात तूं बि कर। शादी खां पहिरीं जेकॾहिं अहिड़ी हालत रही त पोइ शादी खां पोइ तव्हांजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी? रईस, दानियाल हितां किथे बि न वे। बहितर आहे त तव्हां हितां हलिया वञो ऐं वरी कॾहिं भुलिजी बि हिते न अचो। मीरल, मीरल, मीरल केॾा मरी वे? जी 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 बता रहा हूं। पहले में रमजान है पांदी के न्यापो कत फौरन अच मूंसां मिली वञ। हज़ूर बता रहा हींअर ई थो वञा। ॻाल्हियुनि में वक़्तु न विञाए वञ। बिठू आसिया मुझे ॿुधाए छॾ। दानियाल साहब, आसिया साहिबा घर में कोन्हे। घर में कोन्हे? काॾे वई? आसिया साहिबा खे कोई शॉपिंग करणी हुई, उन लाइ हालार साहिब सां वई आहे बाज़ार। राति देर ताईं त मूंखे अहिड़ी का ॻाल्हि कोन कई त खेसि का शॉपिंग बि करणी आहे। इहा ख़बर त पाण खे हूंदुसि। जेको मां हलां थो अचे त मुंहिंजो ॿुधाए छॾिजांसि। ठीकु आहे, तव्हां भले हलो, अचे त ॿुधाए छॾियो। इहो त ॿुधायो त मूं तव्हांजी रसाई में का कसर छॾी आहे कॾहिं? बारूद, हथियार, पैसो, ॾोकड़, आध्य मांझिए कॾहिं बि कंहिं ॻाल्हि तां मूं कंधु कढायो आहे? बेशक भोतार साईं, असां कॾहिं इनकार कयो आहे छा? खाई न मञण वारे ते बेशुमार आहे भोतार साईं। हा भोतार साईं, जेकॾहिं तव्हांजी छांव नसीब न हुजे हा त कॾो को धूड़ थी वञे। पर हाणे तव्हांखे आज़माइणो आहे। हिकु कमु ॾुखियो ज़रूरु आहे पर करणो अथव। हुकुम भोतार साईं, असां कॾहिं तव्हांखे इनकार कयो आहे छा? मूंखे आसिया खे माराइणो आहे। इस शहर जी वारदात अथव, सोचे छॾियो। कमु ईअं करणो आहे जो कंहिंखे खुड़क बि न पवे। छा सम्झिया? न पवंदी भोतार, तव्हां सिर्फ़ नंढे हथियार, गाॾी ऐं पैसे ॾोकड़ जो बंदोबस्तु कयो।
तव्हां इन ॻाल्हि जी परवाह न कयो, तव्हांखे हर शइ मिली वेंदी। मीरल जी बता रहे हमरा जेकी कुछ घुरनि था उहो इन्हनि खे मुहैया करे ॾिनो वञे ऐं आसिया जे घर जी एड्रेस बि सम्झाए छॾीनि। हाज़िर बता रहे सब कुछ मिली वेंदे न, आसिया जी एड्रेस मिली वेंदी। चङो बोतार साईं, पोइ जी पारत अथव। तव्हां इन ॻाल्हि जी परवाह न करियो। हलण ख़ान जो हूंदे तव्हांजो केर बि वार विंगो न करे सघंदो। मां वेठो आहियां। हाणे तव्हां वञो। अल्लाह हाफ़िज़। क्यों अला भाई बहुत चङो अला भाई बोतार। आसिया साहिबा, अॼुकल्ह हालार साहिब सां ॾाढियूं शॉपिंग पयूं थियनि। हाँ, हू मूंखे किचन जी कुझु शयुनि जी ज़रूरत हुई। मुंहिंजी गाॾी में कुझु कमु हो, गैरेज वियल हुई। सोचियमि त वञी हालार साहिब सां शॉपिंग करे अचां। कमाल आहे, तव्हांखे एॾी जल्दी हुई जो तव्हां मुंहिंजो इंतज़ार बि न कयो। हू दरअसल दानियाल साहब, मूंखे ईअं लॻो त तव्हांखे अचण में देरि थींदी। आसिया साहिबा, मूंखे हाणे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त माज़ीअ में जेकी अव्हां सां वारदातियूं थियूं आहिनि उन्हनि जो सबबु छा हो। तव्हां छा था चवणु चाहियो? आसिया साहिबा, मां हाणे इन नतीजे ते पहुतो आहियां त अव्हां जी बेहतियाती अव्हां जे हादसनि जो सबबु बणी आहे। शायदि अॼु ताईं अव्हां मर्द जी फितरत खे सम्झी न आहियो सघिया। दानियाल साहब, मर्दनि जी फितरत खे मूंखां वधीक केरु सुञाणींदो? आसिया साहिबा, जेकॾहिं अव्हां मर्द जी फितरत खे सम्झियो आहे न त माज़ीअ में जेको कुझु अव्हां सां थियो आहे उहो शायदि न थिया। हाँ दानियाल साहब, तव्हां सही पिया चओ। इहो सभु कुझु मुंहिंजी ग़लतियुनि जो नतीजो आहे जो अॼु मां पंहिंजे माउ पीउ जी दुआउनि ऐं भेण जी मोहबत खां महरूम आहियां। आसिया साहिबा, मां हिकु पढ़ियल लिखियल ऐं बिज़नेस क्लास जी माण्हू आहियां। घटि में घटि रस अलण खान ऐं हालार साहिब जहिड़े माण्हुनि जूं दुश्मन खां फ़ोफड़ करे सघां। आसिया, तव्हांखे अॼु हिकिड़ो फ़ैसिलो करणो पवंदो। कहिड़ो फ़ैसिलो? आसिया साहिबा, अॼु पाण खे इहो फ़ैसिलो करणो आहे त या त हमेशह जे लाइ हिकु थी वञो या त पोइ जुदा थी पंहिंजी पंहिंजी दुनिया में गुम थी वञो। मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मूंसां शादी कंदव? छा? न दानिया साहब, मां एतिरी जल्दी को बि फ़ैसिलो नथी करे सघां। न आसिया, न, अव्हांखे इहो फ़ैसिलो हींअर ई ऐं हिन वक़्तु ई करणो आहे। ठीकु आहे दानियाल साहब, मां हारियसि ऐं तव्हां जीतिया। थैंक यू आसिया, मूंखे इहा ई उमेद हुई। सुभान अल्लाह, मालिक साईं जा मूं ते लख लख एहसान। अॼु मुंहिंजे दिलि जी आस पूरी थी आहे। अॼु मां पंहिंजो प्यार ऐं पंहिंजो आइडियल मानण में कामयाबु रहियो आहियां। आसिया, मूं जॾहिं तोखे पहिरें भेरो ॾिठो हो न त उन वक़्तु ई मुंहिंजो सम्झी छॾियो त शादी कंदुसि त आसिया कौन सां कंदुसि।
न तो सॼी ज़िंदगी आसिया जे नाम सां लॻो रहंदुसि। आसिया, तव्हां बि त कुझु ॻाल्हायो, तव्हां ख़ामोश छो आहियो? दानियाल, मां हिकिड़ी ॻाल्हि सोचे रही आहियां। ॿुधाए, कहिड़ी ॻाल्हि आहे? हिन शादी में तव्हांजी मम्मी डैडी जो हुजणु ज़रूरी हो। थी थो सघे हू पोइ मूंखे क़बूल न कनि त? आसिया, छो न क़बूल कंदा? हुननि खे क़बूल करणो ई पवंदो। पर जेकॾहिं हुननि तोखे क़बूल करण को इनकार बि कयो न, त मुंहिंजो साथ त सिर्फ़ु तोसां ई आहे न। छो तूं अञा ताईं जागी पई? मामा आया, मूंखे निंड अची सघे थी। दानियाल अञा घर में कोन आयो आहे। तूं अजायो परेशान पई थी। हू कंहिं न कंहिं दोस्त वटि वियो हूंदो, कंहिं न कंहिं पार्टीअ में वियो हूंदो। सुबुह ताईं अची वेंदो। तूं नाट करे सुम्ही रहो। जेकॾहिं हू पार्टी में वञे हा त मूंखे ज़रूर ॿुधाए वञे हा, या मूंखे टेलीफोन करे इतला ॾे हा। सुल्ताना, मां केतिरे वक़्त खां चवंदो अचां त दानियाल बिगड़ंदो पियो वञे, पर तूं मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि खे अहमियत कान ॾींदी आहीं। हाणे इहे ओजागा वेठी भोग। दानियाल खे ख़राब करण में तुंहिंजो हथु आहे। तूं हुन जा लाॾ कोॾ सही हुनखे बिगाड़ींदी रही आहीं।
सर तैयारी कयो वरी छा जूं तैयारी कयूं साईं वरी कंहिंजो सिर विञाइणो अथव अरे बाबा सिर बिर कंहिंजो कोन थो विञाया ॻाल्हि ॿुधो शादी पियो कयां शादी सच ॿुधायो साईं वाह वाह पोइ त असां ख़ुशियूं कंदासीं अंबूशियूं हणंदासीं नचंदासीं ॻाईंदासीं लोंग पोटा थालीअ में आओ कयो पियो अचा है लोंग पोटा थालीअ में आओ खयो पियो अचा है अदल मुंहिंजे अॻ में आओ नचंदो अचा है लोंग पोटा थालीअ ए बावल मुंहिंजे अॻ में आओ नचंदो अचा है लोंग पोटा थालीअ में बुतारा साईं वरी कंहिंजी फिटी आहे किसां त लाऊं लहो कामिल खान अल्लण खान जे ॻोठ वारी छोकिरीअ सां जेका तव्हीं कोन खणी आया हुआ वॾा चइबो त सूरन मथां सूर लहंदा की न लतीफ़ चए कामिल ईअं न चओ रही सियाणी थींदी हिंदोरन में लुॾंदी राज कंदी राज सचो आहीं बोतार साईं सचो पर हाणे इन कम में देर न कयो हू चवंदा कोन्हनि त मौत ऐं मुलाक़ात जो को भरोसो ई कोन्हे हा केसर वाकई सच तो चई हाणे इन कम में बिल्कुलु देर न थींदी गुलाम मुस्तफा और गुलामो जी सर तव्हां वञी तयारी कयो शाबाश हाज़िर सर हलो हली पोइ शाबाश मैडम चाय थैंक यू मिट्टू वालेकुम सलाम असीं तव्हां चांहि पी तयार थी वठो पाण लंच जी ॿाहिरि कंदासीं ही बिल्कुलु ठीकु आहे लंच खां पोइ तव्हां मूंखे पंहिंजे मम्मी डैडी सां मिलाइण वठी अचो नासिया अॼु न अॼु छो न ॾिसो दानियाल तव्हांखे अॼु न सुभाणे मूंखे हुननि सां मिलाइणो ई आहे न त पोइ अॼु छो न आसिया मां कोई इनकार थोरी थो कयां इन लाइ मूंखे पहिरीं मम्मी डैडीअ खे ज़हनी तरह तयारु करणो पवंदो ॾिस न ईअं ओचितो ई ओचितो मम्मी डैडी जे साम्हूं वञो मुनासिबु न आहे तव्हांजी ॻाल्हि बि सही आहे पर दानियाल हाणे तव्हांखे जल्दी मूंखे पंहिंजे मम्मी डैडी सां मिलाइणो पवंदो मां पंहिंजे मम्मी डैडी जी त ख़िदमत न करे सघियसि थी थो सघे तव्हांजे मम्मी डैडी जी ख़िदमत करे मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वञे मुझे तरह में आए मुझे तरह में मां तो के आसमान ते पे बोलियो तू आई किथे बंफोर के पाई बस कर चाहे तुझी को तू गाल घरे क्या चलता दे अजने टंगू तो भना पहले बॉल खेल बॉल खेल पर तो तनो खराब लगे बॉल खेल अकेलो ने सीधो मारे
वन वही बहुत बजालन खाने के सलामत जा जीरो ने करे छरियाई तो दिलन ना करे छरिया जोड़े जोड़े बब्बर के भाई दे हां बब्बर के भाई दे हां तो पाण के मुर्स पाड़ दो हैं मुर्स पाड़ दो था अच्छा मुसा हथ में तो कर सी बड़ी हुई मुखा अकेलो सी बेड़ छा बेड़ान दे मुखे में खबर आ तू बेड़न तो तर पंजे में याद कजा बहाल खान जे मीरल जेरो रहो ऐं अलन खान ते रसियो ओहे भंभोर के पाहियो ॾारींदो साईं ओहे भंभोर के पाहियो ॾारींदो साईं जे विसामंदियूं कोन शाम त ताईं कोन विसामंदा इहे पाहियूं मीरल 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 उथी उथी छा थियो हां साद खणंदो पर गाल त कर थियो छा तुसा असल बंबोर के पाहियूं अची वयूं टंडोलार खां मोटुस कसते बहाल खाने ने कुत्ता मिली या बस चक्के विधो लताड़े लताड़े मारियो कहले कहले पुछड़ो कयो थन साईं बहाल खान छा थियो मुखे चई त तोखे न करे चेरो तो छडिया जे वनी अल्लाह खान के पंजो पाण ॾेखार त सुभाणे उन जे बि बंबोर के पाहियूं ई ॾींदासूं बहाल खान जी या मजाल जो मुझे कमदार जी बेइज्जती करे मुके धमकी ॾियारे मुके भोतार जन हां मुझे तहां तदारक न कयो हिन माण्हू मुझे ॿियो त वो बेइज्जती कई आ तो पोइ पंहिंजी अलावा ई थो पोइ पाण तहां कोन रहंदासूं साईं मीरल बहाल खान या तुंहिंजी बेइज्जती न कई या मुंहिंजी बेइज्जती कई अथसि मुंहिंजी अहिड़ो असर कंदो सांस जो ॾेहनि खे ॾस ॾींदो हिन खां अॻे त कॾहिं बि ईअं न आहे थियो दानियाल केॾां बि ॾींदो आहे ॿुधाए वेंदो आहे फारूक इन में असांजूं पंहिंजूं ई ग़लतियूं हुयूं सुल्ताना तूं ही छा पई चवईं असांखे दानियाल ऐं गज़ाला जी शादी कराए छॾणु घुरिजे हा पर तो ई त चयो हो त ही गज़ाला जे यूनिवर्सिटीअ जो आख़िरी साल आहे ऐं हू इम्तिहान ॾेई वठे त पोइ ख़ैर अञा बि देरि न आई थी तव्हां दानियाल ऐं गज़ाला जी शादी जी तयारी करियो आंटी पर मां दानियाल सां शादी कोन कंदसि गज़ाला पुट ही तूं छा चई रही आहीं दानियाल तुंहिंजो मंगेतो आहे ऐं अदा जमाल जी बि इहा ख़्वाहिश हुई त तुंहिंजी शादी दानियाल सां थिए अंकल पर तव्हां दानियाल खां बि पुछो छा हू मूंसां शादी करणु चाहे थो किथे ईअं न थिए हू मूंसां शादी करण खां पोइ सॼी ज़िंदगी पछताए गज़ाला पुट तूं ही छो पई चई छा तोखे दानियाल कुझु चयो आहे या तुंहिंजी पंहिंजी सोच आहे आंटी मां अॼु ई दानियाल खे हिकिड़ी छोकिरे सां गॾु गाॾी में ॾिठो आहे वाकई तो पाण ॾिठो आहे त दानियाल कंहिं छोकिरीअ सां गॾु हो जी अंकल मीरल मुंहिंजे अंदर में बाह जा मच पिया भरनि मूं कॾहिं सोचियो बि न हो त आसिया ईअं बेवफ़ाई कंदी बोतार साईं हाणे मचनि ते पाणी विझी छॾियो थोरा ठरी पवनि मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त सही आसिया कंवल जी मोहबत दोखो आहे पर तव्हां मुंहिंजी ॿुधी कान हाणे ॾेई वियो न बंबोर खे पायूं ॿुधो कोन थी त 100 धक सोनार जा हिकिड़ो धक लोहार जो अहिड़ो धक हणंदासींसि जो संदसि 7 पीढ़ यादि कंदियूं बोतार साईं वार अल्लाह का सवाइ तोखा सवाइ असांजो केरु कोन्हे काफ़ी वक़्तु गुज़री वियो आहे मुंहिंजे नियाणीअ जो को अतो पतो कोन्हे साले को मौक़ो महिर बि ॾिसंदा करियो असांखे पंहिंजा कम कारियूं बि आहिनि
या सॼो ॾींहुं तव्हांजी ॿधाई छॾाई कोन वेठा कंदासीं। ॿुधार साईं, असांजो चङो बि तूं आहे, वॾो बि तूं आहे, असांजी दौड़ तो ताईं आहे। तूं ॿुधा, तुंहिंजो दर छॾे काॾे वञूं, कंहिंखे वञी दां ॾियूं? साले मां बि इंसान आहियां, ॾुख सूर मूंखे बि आहिनि, पर दिलि जो सूर दिलि में कंहिंखे वञी को दां कोन थो ॾियां। वीचारा साईं, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। नंगनि जा मामला वॾा हूंदा आहिनि। मूंखां पुछो साईं, मूंखां पुछो, साहु सकरात पहुची चुको आहे, न जी थो सघां न मरी थो सघां। सालिया, मूं बि वड़ोलो ॾिनियूं आहिनि, माण्हू पुठियां लाता आहिनि, जॾहिं बि ख़बर पई त तोखे ॼाण कबो। वीचार साईं, तोखे सभु ख़बर आहे, छोकिरी कंहिं खणाई आहे, किथे आहे। चाचा सालिया, कंहिंखे बि ख़बर कान्हे, ख़बर भोतार खे बि ख़बर कान्हे त छोकिरी कंहिं खणाई आहे। जे तोखे ख़बर आहे त तूं ॿुधा खणी। कमदार, छोकिरी बहावल खान वटि आहे। हुन पाण रस चाकर खान सां बासियो आहे त हुन छोकिरी पलान तौर खणाई आहे। बहावल खान जो आहे दिमाग़ ख़राब थियो, हुनखे छोकिरी मोटाइणी पवंदी। हुन सुहिणी छोकिरी कार जे इल्ज़ाम में माराई, माइटनि जे चवण ते असां हुन छोकिरी वीचारी खे जेदा ॾेई बचायो आहे। हाणे जे छोकिरी पाण पंहिंजे मर्ज़ी सां वेंदी त असांजी को एतिराज़ कोन्हे, बाक़ी ईअं छोकिरी कोन मोटाए ॾींदासीं। असांजे ॻोठ जी छोकिरी हुनखे मोटाइणी पवंदी, वरना हला करे वञी पंहिंजी छोकिरी छॾाईंदासीं। मेरल जी ॿुधायो साईं, बाल खान खे नियापो कर त सुभाणे खे सिज में छोकिरी असांजे हवाले करे, न त ॾींहं ॿिनि में असीं संदसि महिमान आहियूं। हाज़ुर ॿुधायो साईं, सुभाणे के सिज में वञे तो बंबोर खे पायूं ॾिया। खबरदार, हथ मथे कर। अरे तरुण करे छड़ी बुधाए, हथ मथे कर। अरे बुधाए आसिया किथे आहे? मैडम बाजार वई आहे, पर तव्हां आयो केरु? असस न बाबा, मूंखे आसिया जी ठिकाने किथे आया? आसिया किथे आहे? बुधाए। मां कूड़ कोन थो ॻाल्हायां, मैडम दानियाल साहब सां हुनजी कार में वई आहे गॾु। अरे कूड़ थो ॻाल्हाई? ऐं जेकर कूड़ थो ॻाल्हाई त खोपड़ी उॾाए छॾींदोसीं। मां कूड़ कोन थो ॻाल्हायां, भले तव्हां घर में कोन्हे ॾिसो, मैडम कोन्हे, बाज़ार वियल आहे। पांडी, लॻे थो त छोरी बाज़ार वई आहे। बची वई तीर ज़ोरास न ठेकन आहे कॾहिं दीवारे में। ऐं जे कूड़ ॻाल्हायो अथई त पंहिंजी खोपड़ी उॾण ॾिसजांइ। शबीना, केड़न सोचन में गुम आई? अरे सर, केड़न सोचन में हूंदस? पिटिया थी पई तुझे सिर खे, एड़ो जुल्म न कर, मुखे आजाद कर। चरी, तोखे तो खुश थियण घुर्जे। तोखे मां पंहिंजे राज जी रानी बणाइण चाहियां थो। मां तोसां शादी करण चाहियां थो। शादी मां पंहिंजे पाण खे घुटो ॾेई छॾंदसि, पर तोसां शादी हरगिज़ न कंदसि। कहिड़ी ख़राबी आहे मूं में? माल मिल्कियत राज भाग छा न आहे मूं वटि? सब कुछ मूं वटि आहे। पोइ तूं मूंसां शादी छो न कंदी? रेस एड़ो ॾाढो त उमर बादशाह बि कोन कयो हो, उन बि मारवी खे मोटाए पंहिंजे अबाड़नि मोकिलियो हो। उमर बादशाह बेवकूफ़ हो। बिन गोड़नि ऐं सुॾकनि जे करे मेण थी वियो ऐं मारवीअ खे अबाड़नि मोकिले छॾी।
ऐं मां बहावल खान आया, रईस बहावल खान। रेज़ा रेज़ा मुझे रहम कर, रेज़ा मुझे रहम कर, मुझे पति घर पहुंचा, मुझे न केड़ो नो कयो है। शबीरा तो मुझो को भी डोहो न कयो आहे। तूं अल्लड़ खान जी पाए में सड़ी रही आहे ऐं हाणे मां तोखे पंहिंजे घर जी राणी ऐं पंहिंजी इज़त बणायां थो। वरी बि चवाई थो सोच, चाहे दुनिया कुछ भी चए, हर हाल में मां तोखे पंहिंजी राणी बणाईंदुसि।